अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तमाम बिरादरान खैर वाफ़ियत सां हूंदा। अॼु आऊं तव्हांखे तालुके शुजाबाद जे जेको सो मीरवा गौरचाणी वारी नादरा हाफ़िज़ जे बारे में पंहिंजो ज़ाती केस ॿुधाईंदुसि। हीअ वीडियो तव्हांजे लाइ इंफॉर्मेटिव वीडियो रहंदी। त मां जीअं ई वियुसि पंहिंजो NIC में जेको सो तालुको चेंज कराइण, त टोकन वरितमि त मूंखां इहो ई पुछा पिया पियो। अधी खां वेठल हुई, हुन चयो त छा कराइणो आहे NIC में। चयोमांसि त तालुको जेको आहे सो मुंहिंजो डोमिसाइल में शुजाबाद आहे ऐं मूंखे पंहिंजो जेको सो NIC में डिग्री तालुको लिखियलु आहे उहो शुजाबाद कराइणो आहे। त पंहिंजो डोमिसाइल बि ॾिनमि ऐं NIC कार्ड बि ॾिनमि। हुन वरी पासे में ॿियो हिकिड़ो ऑफिसर वेठो, हुन खां चेक करायो। उहो वरी अञा ई जे वटि खणी वियो साम्हूं, जेको अंदरि वञी पुछा कयईं त हुन लाइ छा चयो, हुनखे अची मूंखे वापसी ॾिनी। मूंखे चयईं त कोन थींदो। रीज़न पुछांसि त छो न ॿुधाईं, त चयईं न थींदो। त वरी मां जेको सो हलियो वियुसि अंदरि मेन गेट खां, जेको सो गेट ते सिक्योरिटी वारो बीठल हो, हुनखे चयुमि त फलाणे ऑफिसर खे सॾु कर, मूंखे हिन जो रीज़न ॿुधाए त छो कोन तालुको चेंज थींदो। त वरी उन्हनि खे घुरायो, छो जो मां ॿाहिरि जेको सो पढ़ी चुको हुउसि, जेको एड्रेस वग़ैरह चेंज कराइण जो जेको तरीक़ोकार हुन में लिखियलु हो उहो तव्हांखे स्क्रीन ते आउं ॾेखारींदुसि अगरि एडिटिंग में अची थो वञे। त हुन में लिखियलु हो त तव्हां डोमिसाइल PRC या तस्दीक शुदा लोकल डोमिसाइल PRC मुस्तकिल हुकूमती सर्टिफिकेट या मालिक मकान की जानिब से हलफनामा, यानी कि को बि अहिड़ो को सर्टिफिकेट मेन जेको तव्हां हुनजे ज़रिए पंहिंजो जेको सो एड्रेस यानी कि NIC में अपडेट कराए सघो था। त उहो उन्हनि खे ॾेखारियमि, ॿुधायमि। त हुननि चयो ॾिसो न, डोमिसाइल PRC में जेको आहे सो टाइप कयो वेंदो आहे वर्ड में, यानी कि वर्ड जेको कंप्यूटर जे बारे में मां सम्झ ठीकु आहे, चलो उहो त खणी टाइप कयो वेंदो आहे। ऐं NIC जॾहिं जीअं असां ठाहींदा आहियूं त हुते असां वटि सिलेक्ट कंदा आहियूं, असां टाइप न आहियूं कंदा। त चयईं त असां सिलेक्ट कंदा आहियूं। सिलेक्ट कंदा आहियूं यानी कि अगरि हुते शुजाबाद ईंदो, तव्हांजी देह आहे 145 145, अगरि इन देह में शुजाबाद ईंदो त असां सिलेक्ट कंदासीं। अगरि ईंदो ई डिग्री त पोइ असां छा कंदासीं। इहा असांखे बि ख़बर आहे त इहो एरियो देह नंबर 145 शुजाबाद में अचे थो, पर इहो अञा ताईं इन्हनि हयो न आहे। यानी कि शुगर मिल ताईं जेको अलाहाबाद शुगर मिल आहे AC ताईं, यानी कि 148 देह हुन ॿुधाई ऑफिसर। त चयईं त 148 देह ताईं इहो शुजाबाद तालुके में थी वियो आहे, पर हुननि अञा ताईं हयो न आहे। इहो असां वटि हिते सिस्टम में शो न पियो थिए अञा ताईं। इन देह 145 जो जेको सो तालुको डिग्री शो पियो थिए। अहिड़ा काफ़ी केस आया। त पोइ चयोमांसि हाणे हिन जो छा हल आहे। त हुन चयो चई इहो हाणे इन जो इहो ई हल आहे, या त तव्हां वेट कयो, जॾहिं सेट थिए असां वटि अची वियो त पोइ तव्हां पंहिंजो जेको सो अपडेट कराए वठिजो, या ॿी कंडीशन इहा आहे जेको सो इहो हाणे फोकल पर्सन ई करे सघे थो, इहो हुनजो कमु आहे, असांजो त कमु न आहे। जॾहिं उहो चई वञी सही कराईंदो, पोइ जेको सो असां वटि शो थींदो, जॾहिं उहो हुन डेटा में आणाईंदो, उन खां पोइ असां वटि शो थींदो ऐं पोइ ई असां जेको सो हिनखे अपडेट करे सघूं था। छो असां टाइप न आहियूं कंदा, असां वटि ऑप्शन ईंदो आहे, यानी कि असां अगरि तव्हांजी देह लॻाईसीं कंप्यूटर में, उते असांखे तालुको सजेस्ट कंदो त भाई हीअ डिग्री तालुके जी आहे। हिते असां हुन डिग्री ते ई क्लिक कंदासीं न। अगरि शुजाबाद ईंदो ई न त असां कीअं हणंदासीं, असां टाइप थोरी कंदा आहियूं। त पोइ मूं चयोमांसि हाणे फोकल पर्सन जे पोयां असां लॻा वरितो, हाणे हीअं त कोन थींदो। या त हुननि जी जेको आहे सो ज़िम्मेवारी आहे, हुनखे पंहिंजी जेका ज़िम्मेवारी पूरी करणु घुरिजे। मूं जहिड़ा अहिड़ा ॿिया कई हूंदा जिन्हनि जा जेके देह नंबर 145 खां जेको 48 हुन ॿुधाई पिए त इहो एरियो जेको सो शुजाबाद में अची वियो आहे। पोइ बि अञा ताईं काफ़ी मरतबा, यानी कि तालुके खे अलॻि केतिरो टाइम थी वियो, पर अञा ताईं इहो एरियो हुन में छो न आयो आहे। ऐं असां वटि इहे मसइला जेको सो अॼु बि माना ईअं सम्झ पेंडिंग में पिया। त उमेदु आहे त पंहिंजी जेको सो फोकल पर्सन खे गुज़ारिश आहे, महिरबानी करे तव्हां पंहिंजो जेको सो ज़िम्मेवारी खे सर अंजाम ॾियो, ताकी जेके से इहे मसइला अहिड़ा, इहो त मुंहिंजो मसइलो आहे मामूली, पर अहिड़ा ॿिया कंहिं जा मसइला जेके से रुला पिया आहिनि, उहो पंहिंजो जेको कमु घटि में घटि सिधो त करणु। असां पंहिंजी नादरा मां घटि में घटि जान छॾायूं, ऐं ॿिया त पंगा वहीं परे त जिथे वञूं उते पंगो ई पंगो। घटि में घटि पंहिंजी NIC त सीधी हुजे, शहर में वेठा आहियूं न, की असांजे टाउन में अचे थो एरियो। त उमेदु आहे जेको सो फोकल पर्सन हिन ते जेको सो अमल करे। अगरि वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, हुन ताईं पहुचे थी, त महिरबानी करे भाई इहो तव्हां जेको सो कमु सिधो करियो, त असां जेको सो पंहिंजी डॉक्यूमेंट्स क्लियर कराए वठूं। अल्लाह हाफ़िज़।